इन्नल्लज़ीना युज़ूना अल्लाह व रसूलहु लअनहुम फिद दुनिया वल आखिरह व लहुम अज़ाबुन मुहीना। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहु नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ऐं सभ खां पहिरीं तमामु असांजा मुहिबीन अवामी प्रेस क्लब जा जेके नुमाइंदा जेके बि असांजा दोस्त असां हिन रैली में वॾो तावन कयो आहे, उनजो आउं बेहद मशकूर ममनून आहियां। इन असां हिन रैली में भरपूर तरीक़े शिरकत कई ऐं तमामु इंतज़ामिया सां तमामु मुहिब वतन अवामी तलबा जेके असांजा जेके दोस्त जमायत रैली में शिरकत कई आहे, इन बि बेहद मशकूर ममनून आहियां जो असां आलम इस्लाम जे अंदरि तमामु असांखे असां इन जेको इंडिया जे अंदरि भारत मुल्क जे अंदरि हिकु बेहया जेको एजेंट असांजे प्यारे आका नामदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु जी शान में गुस्ताखी कई आहे। नामूस रिसाल जे लाइ असां हर वक़्तु हर घड़ी हर वक़्त में असां पंहिंजी जान जे लाइ क़ुर्बानी ॾियण तयारु आहियूं। इहा हिकिड़ी जान आहे जेकॾहिं अहिड़ियूं हज़ारियूं असांजी जानियूं नामूस रिसालत वाप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां हिकु जान करे क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। असां जेके बि असां रैली में शरीक थिया आहियूं, असां जेके मुस्लमान हाज़िर थिया आहिनि, जेके शरीक थिया आहिनि, इन बि आउं बेहद मशकूर ममनून आहियां। असां ॾिसो दुनिया जे अंदरि केतिरा ई दुनियावी जलसा कंदा आहियूं, जुलूस कंदा आहियूं, लेकिन असांजी अॼु इज़त जो मसइलो आहे, गैरत जो मसइलो आहे। हीउ आलम इस्लाम इन जे लाइ माना हिन वक़्तु तमामु गम गुस्से में आहे, छो त इंडिया वारनि हिकिड़ी ग़लती करी कई आहे। इन असां हिकु तमामु घणे में घणी असां लानत विझूं था ऐं बेशुमार लानत विझूं था जिन अज़ीम आलम इस्लाम जी ग़लती कई आहे। असां छो त इहो जे करे असां बख़्शे छॾींदासीं, असांखे माफ़ु कंदासीं जो हिन जो दिमाग़ हमेशह ख़राबु रहंदो। असां इंशाअल्लाह आलम इस्लाम जे अंदरि असां मुस्लमान महबूब रहंदा आहियूं जो इंशाअल्लाह हिनखे कैफ़ किरदार नतार पहुचाए करे इन शइ सां कब्ज़े जो जनाज़ो कढंदासीं। इंशाअल्लाह इहे नाबूद थी वेंदा।